कोरोना वायरस छा आहे? कोरोना वायरस त हिकिड़ो हारास विधो आहे हिननि पाकिस्तान में। ऐं ॿियो चवनि था, असां बि मोबाइल हलाईंदा आहियूं, व्हाट्सअप ॿिए ते ॾिसंदा आहियूं कोरोना वायरस। त घणी करे त जेके हिन देश जी या ज़मीन जी मिटी न लॻी आहे, न को मिटी लॻाइनि था, ख़ासि एसियुनि जे हेठनि रहनि था ऐं ख़ासि गाॾियुनि में रहनि था, आम हवा बिजली जी खाइनि था, उन खे त हमिलो यकदमि कींदो। ऐं आम जेको हले पियो गरम हवा आहे, देसी हवा आहे, खटो मिठो खाए थो, हर शइ इस्तेमालु करे थो, त उन खे त शायदि मुश्किल आहे कोरोना वायरस, मूंखे सम्झ में नथी लॻे। सिगरेट पीअण वारा त इलाही असां ॾिसूं था, ख़ासि नशो जेको आहे उहा कनि था माण्हू, सिगरेट पीअनि था। मां बि पीआं पियो, मूंखे ख़बर आहे, पर अहिड़ो वाक़ियो पेश न आयो आहे सिगरेट वारनि जो माना उनखे कोरोना वायरस लॻी चुकियो आहे। असां नथा ॾिसूं, ख़ासि वॾे माण्हुनि खे ॾिसूं था, जेको ख़ासि करे कंहिं मिटी में पेर न रखियो आहे, को माना वण खे हथु नथो लाए, या को अहिड़ी जॻह ते ख़ासि मॉल में न वेठो आहे, ख़ासि एसियुनि में आहे, ख़ासि गाॾी जी एसी में आहे, ख़ासि कपिड़नि जे बर्फ़ुनि लॻाए थो, हर शइ माना हरदमि माना का शइ उन्हनि खे टच नथी थिए, तो ज़ाहिरी आहे हू त हिकिड़ो माना वास वारो माण्हू थी वियो, फर्स्ट क्लास। माना का शइ बि उनखे ज़री बि माना गर्मी लॻंदी त किरी पवंदो, या सर्दी लॻंदी त ॾकंदो, ऐं सर्दी गर्मी सभु खाए वेठो आहे न जेके, उनखे मुश्किल आहे। बुखार बि तेज़ थी थो वञे त उनखे छॾे थो वञे, जो गर्मी सर्दी हवा हर शइ खाए थो। हाँ बिल्कुलु सही आहे, ज़हरीली शयूं आहिनि, उन जा जरासीम ज़हरीला आहिनि, सिगरेट जा जरासीम ज़हरीला आहिनि, चरस जा ज़हरीला जरासीम आहिनि, भंग जा ज़हरीला जरासीम आहिनि। हाणे हेरोइन टोकिन पीअनि था, उहा बि माण्हू के टाइम ते गुज़ारनि था। थोरो तमरो आहे, एसी में लथो आहे, थोरी अटैक थी आहे, गुज़ारे वियो, थोरो बुखार थियो आहे, गुज़ारे वियो, थोरी का टिचिंग थी आहे, उते का ख़ारिश थी आहे, हथु पची पियो, हथु कटराए छॾियो। ये ख़ासि जेको हले थो असांजे पाकिस्तान में, आम हवा छबर ते वेहे थो, पट ते वेही थो रहे, गर्मी में वेही थो रहे, गर्मी बर्दाश्त थो करे, सर्दी बर्दाश्त थो करे, त उनखे त मुश्किल आहे, नाज़ाइज़ आहे। ऐं नथो चाहियां त उनखे ख़ासि को अहिड़ो बीमारी ख़ासि लॻे थी। न, असांजो चवणु आहे त ग़रीबनि खे अञा बि घटि हूंदी, अमीरनि खे थी सघे हिकदमि हमिलो करे, क्यों त एसियुनि जे हवाउनि में रहनि था न। बिराल पहिरीं मां बयानु कयो, जेको मिटी खे हुननि कॾहिं चुयो कोन्हे, जा गाह जे हेठि वेठा कोन आहिनि, वणनि जे हेठि वेठा कोन आहिनि, आब हवा जेको असांजी कुदरती हले थी उहा हवा हुननि खाधी कोन आहे। बिजली जी हवा था खाइनि, पंखे जी हवा था खाइनि, एसी जी हवा था खाइनि, अगरि सर्दी आहे त गरम हंटर जी हवा था खाइनि। आम हवा जेको असांजी हले थी कुदरती उहा त उन्हनि बर्दाश्त ई कॾहिं बदन खे लॻाई कोन। जी मां छा कंदासीं, पाए त हैरास जी आहे, असां ख़बर आहे, हूं बि सिगरेट जा मुहाली आहियूं, आम हलण वारा आहियूं, मिटी में वेहण वारा आहियूं, मां छा कंदो असांखे। मास्क उहा पाए जो गाॾियुनि में घुमे, एसियुनि में घुमे, पंहिंजी स्कूटरी ॾह स्कूटरी वठी हलनि पिया, उहा मास्क पाइनि न, असांजो मास्क छा खाईंदो। उहा त उन्हनि खे त डॉक्टर चवंदा बाबा मिठो न खायो, हो शइ न खायो, हे शइ हूंदे खूंदे बि नथा खाइनि, असांखे त हर शइ मौला ॾिनी आहे, असां खायूं था। सिंध हुकूमत कुझु पाबंदी लॻाइनि आवाम जे गॾु थियण ते, शादी हालनि ते, पेट्रोल पंपनि ते, जिते माण्हू गॾु थियनि था। साईं इहो त मूंखे हिकिड़ी सियासत पाकिस्तान जी ॾिसण में अचे थी, ॿियो कुझु कोन्हे, का शइ कोन्हे। इहो पाबंदी लॻाइनि पिया, डॉक्टरनि जी वठण लॻी पई आहे, हैरास आहे, टेस्टूं करायो, हे करायो। असां बि हाणे बि मूंखे मैदे में सूरु आहे, हिते डॉक्टरनि खे ॾेखारियो फट आहे, इनखे बि 10 साल थी विया आहिनि, मूंखे छो नथो बुखार थिए, बीमार छो नथो थियां, डॉक्टर खे छो नथो ॾेखारियां। बसि हलूं पिया, देसी हवा खाऊं था, मिटी जे हेठि वेहूं था, वण जे हेठि वेही था रहूं। सिहत कार्ड मिलियो आहे न? सिहत कार्ड कोन मिलियो। हिते कानून कहिड़ो पाकिस्तान में आहे त इमरान ख़ान 5 मिंट बीहो त हिते ट्रैफिक वारा छा था हालत कनि, ऐं ॿिया वरी छा था हालत कनि। पंहिंजे पाकिस्तान में कहिड़ो महकमो, कहिड़ो वज़ीर वेठो आहे जो सही हलियो आहे, जेको बि वेहे थो या उहा ॿधिजे थो या भॼे थो, या ॿधिजे थो या भॼे थो। ॿिए मुल्कनि में त ईअं नथा ॾिसूं, छो थो ईअं थिए। हीअ त मुल्क असांजो अहिड़ो आहे जो सोन आहे, सोन, सोनी धरती छाजे लाइ पाकिस्तान खे चवनि था, मूंखे एतिरो ॿुधायो
जो असांजो सोन आहे, हर मुल्क खां असांजो अनाज फुटी ऐं मेवात इहो टॉप ते छो थो वञे, त असांजी सुठी शइ आहे न। हिकिड़ी त इहो असांजे पंहिंजे पाण में वज़ीरनि ऐं ॿियनि जी सलाहूं न आहिनि। 5 साल तो कइजी, तुंहिंजो मुंहिंजो जहिड़ो हूंदो, 5 साल तूं ख़तमु करे छॾिजी, 5 साल खां हूअं इलेक्शन ते मां चढ़ंदुसि, वरी मां लुट मारी कंदुसि, 5 साल खां भाऊ ॿियो अची वेंदो इमरान खान, 5 साल खां हुनखां जहिड़ो हूअं ई हूंदो, आवाम चवंदी विढ़ल आहियूं, 5 साल खणी हू खज़ानो खणी वेंदो, या पिछाड़ी जो ॿधंदो या भॼी वेंदो। आहे सही, चाइना वग़ैरह ॿिए मुल्कनि में ॾेखावा, पर आवाम खे गवर्नमेंट एतिरी हारास न ॾियो। जो वारस लॻण खां ई पहिरीं कुझु माण्हू एतिरा हारास में अची विया आहिनि, त उनजो अंदाज़ असांखे नथो लॻे। असां ॼट आहियूं, अणपढ़ियल आहियूं, पोइ बि अंदाज़ नथो लॻे। त गवर्नमेंट खे त एतिरो करिणो आहे न, हारास न ॾियणो आहे, सिर्फ़ु आवाम खे भले आहे, ख़ुदा जी धरती आहे, लोॾो लड़ो ईंदो आहे, परेशानी ईंदियूं आहिनि मुल्कनि ते, जंग जहिड़ा बि थी वेंदा आहिनि, बीमारी आहे कंट्रोल थी वेंदी, मसइलो ई न आहे। ओके, जय सिंध।